नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में ख़बर ॾींदा हलूं त ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ फेडरेशन जो इजलास सिंध यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर ते अॻुवान छो छंडिया मसला हल करण ऐं मुलाज़िमनि खे सिंडिकेट जी नुमाइंदगी ॾियण जो मुतालबो ॼामशोरो में ऑल सिंध यूनिवर्सिटी फेडरेशन जे चेयरमैन मोहम्मद अली घांगुर जी सदारत में हिकु इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ जे अॻुवान शिरकत कई। इजलास में फेडरेशन जे जनरल सेक्रेटरी नूर मोहम्मद, मेहरान यूनिवर्सिटी एम्प्लॉयर वेलफेयर एसोसिएशन मेवा जे सदर अली मोहम्मद शोरो, कायदे अवाम इंजीनियर यूनिवर्सिटी नवाबशाह जे सदर शकील अहमद चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई है। गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो त वज़ीर आला सिंध एडवाइज़र यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ ऐं मुख़्तलिफ़ MPs MNA खे सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ जे मुलाज़िमनि जा जाइज़ मसला जहिड़ोकि यूनिफॉर्म पॉलिसी, सिंडिकेट ऐं सेनेट में नुमाइंदगी, रिटायरमेंट जी कोटा, मेडिकल सहूलतूं ऐं ॿिया मसला लिखत में पेश कया विया आहिनि। ये जल्दी हल कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।